ताके ना खबर है छोरा चई छा तो की ॻाल्हाई छा तो शहरोज जेल में छा थियो आ ढिंच अब खिल बजे दी बा छा गया सत पकोड़ा तेल में शेरोज पोतो जेल में हाकुम सही वेल में छोरा एड़ियूं गालियूं कढी कढे ज़बान न बढ़ाए वेजे एड़ियूं गालियूं न कंदो कर छोरा भितन खे भी कन हुंदा आहिनि जेकॾहिं न ईअं तुंहिंजो कोई इहो राग ॿुधी वियो त पोइ हालत जेका तोसां थींदी सॼो राजू ॾिसंदो बाबा तू छॾीस खणी हिनखे ईअं बि कंहिं ॻाल्हि खां रोकियो न हे उन ई ॻाल्हि ते ज़ोर ॾींदो आहे डेट फुटी तोखे त बस वॾियूं कावड़ियूं अरे बस कर खोबला मुंहिंजी न्याणी सां ज़बान संभाले ॻाल्हाईंदो कर इहो न सूबेदार बच्चन हीअं हलंदो आहे इहो लॻे पकड़े मोबाइल में खणी वियो अथसि मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां मोबाइल खे ड्यू 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 मां पोयां ॾाढो भॻवान पर मूंखे लेखे नी न अल्लाह कंदो त वापसी खट ते खॼी ईंदो रब कंदो त जिस्म में कीड़ा पवंदसि लाकब में सड़ी मरंदो अरे यार बस कर वॾी पीर पोटी पैदा थी आ तूं जो पिट्टू जे लगन हा न तारी कब्र में पियो हुजे आ इहो कम तू सोढे खां वठ जीअं तो वारी साहेड़ी चांडो की एसपी के आंगुरुनि ते पई नचाए के में जरूरत आहे जो खान बहादुर जे पुट के केर जेल में तो विझे आओ माहो सोराना सच थी चई ॻाल्हाए त कॾहिं कोन थई इहो छा पिया चओ नंढा रेस मूं हेतिरे प्रेशर बावजूद तव्हांखे अचु बि न लाथो आहे पर एसपी साहब जो हुकुम आहे त मां तव्हां सां सख़्ती सां पेश अचां सख्ती कदे अच्छा ओए अच इनकम में तेरे अच्छा तो करी और तेरे अच्छा तो करी इनकम में शरोज खान तव्हांखे अंदाज़ो न आहे त असां जूं कहिड़ियूं कहिड़ियूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि इहे बाला ऑफिसर माज़रत ॿुधण जा आदी न आहिनि हूंदा सूबेदार सिर्फ मूंखे एतिरो ॿुधाए एसपी छा थो चवणु चाहे मूं ते सख़्ती करण सां छा मुराद आहे एसपी साहब हुकुम ॾेई वियो आहे त मां तव्हां सां उहो सलूक कयां जेको आम चोर सां कबो आहे मुंहिंजो मतिलबु आहे मार कुट तज़लील पर मां नौकरी रिक्स ते रखी तव्हांखे इज़त सां लाकब में रखियो आहे इहा का मामूली कुर्बानी न आहे मसद तव्हांखे यादि आहे तूं ऐं गुलाम रसूल असांजे घर ईंदा हुयो ऐं असां रांदि खेॾंदा हुआसीं ऐं आउं गुम थी वेंदो हुयुसि ऐं तूं रमंदी हुई तूं नंढे हूंदे ॾाढो चरियो हूंदो हुयो मां साथ तूं मूंखे यादि त कराए मां कीअं चरियो हुयुसि वेरुनि जी वस्ती वेरुनि जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।